अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी बलिकार और यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, काफ़ी ॾींहंनि खां थोरो हल्के सुरनि में हम ॿुधूं पिया त कुझु न कुझु शायदि का अहिड़ी छा मूवमेंट आहे, पर जॾहिं हाणे मोहसिन नक़वी साहब पहिरीं इकोनॉमिक कॉन्फ्रेंस जेका थी पई फर्स्ट तो अलाए कुझु ईअं नालो रखियो अथऊंसि, ज़ाहिर इकोनॉमिस्ट गॾु थिया आहिनि सभु, पंहिंजा FPCC आहे जेके फेडरल चैम्बर ऑफ कॉमर्स या कराची चैम्बर ऑफ कॉमर्स गॾु थिया आहिनि उते, त उहो हाणे उते मोहसिन नक़वी साहब बि चवनि था पिया त भई हीउ जेको निज़ाम आहे, हीउ जेको सिस्टम आहे असां वटि 80 सालनि जो इहो ख़तमु तबाह थी चुको आहे ऐं तव्हां हिते ई वेठा हूंदो, असां बि हिते ई वेठा हूंदासीं वरी 10 सालनि खां पोइ, छो जो इन वन वे तव्हां बि सपोर्टर आहियो ऐं जेके हीअ वेठा आहिनि जिन ऑर्गेनाइज़ कई आहे इहे बि सपोर्टर आहिनि ऐं तव्हांजे पैसनि मां इहो सॼो निज़ाम हले थो पियो। ऐं अगरि तव्हांजा पैसा जेके आहिनि उहे सही जॻह ते लॻनि त पोइ शायदि निज़ाम बहितर बि थी वञे। हाणे इहे ॻाल्हियूं ऐं उनखां पोइ वरी एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स जूं ॻाल्हियूं, हाणे छा चवणु चाहिनि था नक़वी साहब? ॾिसो यासिर, मोहसिन नक़वी साहब केरु? मोहसिन नक़वी साहब असांजा वज़ीर दाख़िला, ठीकु, हिकिड़ो तारुफ़ इहो आहे। पर जे आउं तव्हांखां पुछां त वज़ीर आज़म जी शहबाज़ शरीफ़ साहब नवाज़ लीग जा सदर आहिनि, उन जी पार्टी जी हुकूमत आहे, उन में वज़ीर दाख़िला मोहसिन नक़वी साहब वेठा आहिनि, छा उनजो ताल्लुक़ नवाज़ लीग सां आहे? न हो त पाण चवनि पिया स्टार्टिंग में स्पीच जे मां सियासतदान न आहियां, स्टार्टिंग ऑफ स्पीच सियासतदान न आई त टेक्नोक्रेट आई छा आई? भई हिकिड़ी पॉलिटिकल गवर्नमेंट में तव्हां वज़ीर आहियो त या त तव्हां औरंगज़ेब साहब वांगुरु हिकिड़ो वज़ीर ख़ज़ाना वांगुरु टेक्नोक्रेट हुजो, तव्हां टेक्नोक्रेट न आहियो। हिननि जो ताल्लुक़ नवाज़ लीग सां न आहे, पार्टी में शमूलियत जे हिसाब सां हिन जो ताल्लुक़ पीपल्स पार्टी में बि न आहे, ही नुमाइंदगी कंहिंजी था कनि। सो पाण सभु सम्झूं था त मोहसिन नक़वी जेको ॻाल्हाए थो उहो कंहिंजी सोच या ख़्यालनि सां जी अक्कासी करे थो। जीअं फैसल वावडा जे बारे में ख़बर आहे, पर फैसल वावडा थोरो घणो पच करे थो, मोहसिन नक़वी वज़ीर दाख़िला आहे। ये ॻाल्हि अहमियत इन करे घणी वठी वञे थी, तमामु घणी अहमियत इन करे वठी वञे थी त मोहसिन नक़वी इहा ॻाल्हि करे पियो जेको सभिनी खे ख़बर आहे त कंहिंजी नुमाइंदगी करे थो। हाणे हू छा थो चए? हू चए थो त हीउ निज़ाम वेहिजी वियो आहे ऐं इहो निज़ाम कॾहिं बि 10 सालनि खां पोइ बि ठीकु न थींदो ऐं कुझु ठीकु करणु खपे। इन खां जो कॉकरोच यानी हाणे जेनज़ी खे हू कॉकरोच चए पियो, यानी नौजवान हिते बि निकिरी अचनि ऐं सभु कुझु काया पलट थी वञे, उन खां अॻु अचो कुझु कयूं। यानी हुन ॿिए लफ़्ज़नि में पंहिंजी हुकूमत जे ख़िलाफ़ बिल्कुलु हिकिड़ी चार्ज शीट ॾिनी आहे, बिल्कुलु क्लियरली, ऐं बल्कि पंहिंजी ई हुकूमत खे फेलियर करार ॾिनो अथसि त निज़ाम वेहिजी चुको आहे। ईअं न आहे त वेहिजे पियो या इहो चया न असीं जीअं ॿिया वज़ीर ॻाल्हाईंदा ॾिसो तरक़ी थिए पई, ही GDP ही ग्रोथ आहे, फलाण आहे, ढिमकाण आहे, तरक़ी थिए पई, न हू चए पियो त न कुझु थियो आहे, न आसरो रखो कुझु थींदो, हिन में न थींदव जेको थिए थो हींअर, ठीकु आहे। हाणे कुझु करिणो पवंदो। अच्छा, कुझु करिणो पवंदो में छा थो चए त इंतिज़ामी यूनिट ठाहे छॾियो, चाहे ही बि ठाहे छॾियो, ॿिया बि शयूं कयो, पर इंतिज़ामी यूनिट ठाहे छॾियो। जेसिताईं फारूक सत्तार या मुस्तफ़ा कमाल या ख़ालिद मक़बूल सिद्दीकी MQ वारा ई रड़ियूं कनि था, अलाए छा आहे, को पंजाब मां अची लहे थो हिकिड़ो उतां वज़ीर साहिबु छा नालो अथसि, उहो अची ॻाल्हियूं करे थो इंतिज़ामी यूनिट्स जी, उहो बि चवंदा ठीकु आहे, इहे हाणे ईअं ई ॿोड़ त हारी। पर मोहसिन नक़वी अगरि चए पियो इंतिज़ामी यूनिट ठाहिणु खपनि, त मतिलबु जेका सभिनी खे सुध बुध बि हुई ऐं पक बि हुई त ही ख़्यालात के ॿिए हंधि मौजूदु आहिनि, माना हुन जी अॼु हुन बाक़ाइदा इब्तिदा करे छॾियो ऐं चऊं त अब लोगों में जाना पड़ेगा, उन्हें समझाना पड़ेगा इंतिज़ामी यूनिट कितने सही हैं। हाणे को शरीफ़ आऊं मोहसिन नक़वी जे हुन हिसे ते पोइ थो अचां जेको हू निज़ाम केरु थो हलाए, कंहिं बि मुल्क जो समाज जो निज़ाम केरु थो हलाए, हुकूमत वक़्त। इहो त हुकूमतूं कंदियूं आहिनि त पुरानी हुकूमतों ने, साबका हुकूमतों ने निज़ाम का बेड़ा गर्क कर दिया, हम ठीक कर रहे हैं, हम कोशिश कर रहे हैं, हम यूं कर देंगे, हम यूं कर देंगे। हे चए थो न अॻुणियूं कुझु करे सघियूं निज़ाम खे, न असीं करे सघूं पिया, न आईंदा ईंदड़ कुझु करे सघनि था, जेसिताईं को वॾी शयूं तब्दील न थियनि। त माना ॿिए लफ़्ज़नि में हुन पंहिंजी हुकूमत जेको ही निज़ाम हलाए पई उनजे ख़िलाफ़ हिकिड़ी चार्ज शीट ॾिनी आहे। पर आउं त पोइ त अचां त हिन सां छा पाण अख़ज़ कयूं।
जेका इंतिज़ामी यूनिट जी ॻाल्हि करे पियो, चए पियो मुल्क असां वटि त ईंदा आहिनि हिकिड़ा नादर फॉर्मूला खणी ईंदा आहिनि। मुशर्रफ साहब आयो, हुन चयो त रिकंस्ट्रक्शन ब्यूरो हिकिड़ो ठाही, Yes. नेशनल रिकंस्ट्रक्शन Reconstruction ब्यूरो। Yes, yes. उहो अची वेठो साहब, उहो जेका कि उहो बि नकवी हो, मूंखे जेसिताईं यादि पए पियो, रिटायर्ड या लेफ्टिनेंट जनरल हुआ या रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल हुआ। उन चयो पोइ बलदियाती निज़ाम ही करे छॾियो, पोइ नाज़िम विहारे छॾियो, पोइ ढमकाण करे छॾियो, पोइ साईं तारिक रोड ते दुकानदारनि खां जेके आहिनि हू डॉक्यूमेंटेड सोसाइटी कनि, निज़ाम पिया तब्दील कनि न हू बि। उहो निज़ाम टाए टाए फिश थी वियो, छाकाणि त उहो निज़ाम डंडे जे ज़ोर ते चेंज करण जी कोशिशि हुई। अच्छा, हाणे जो मूंखे ॿुधायो, ही जेको हर दर्द की दवा दो गोली एस्प्रो जेको ही चवनि था त इंतिज़ामी यूनिट ठाहे छॾियो। बलूचिस्तान जो मसइलो छा बलूचिस्तान पाकिस्तान में न आहे छा? बलूचिस्तान जो मसइलो अॼु बि उते तुर्बत में 6 माण्हुनि जे वीचारनि जा लाश मिलिया आहिनि। बलूचिस्तान जो मसइलो छा या टेररिज्म जो ओवरऑल मसइलो? पाकिस्तान जे जेके कुलीदी मसइला आहिनि, 4-5 जेके अहम मसइला आहिनि, उनमें टॉप ऑफ द लिस्ट त दहशतगर्दी आहे। दहशतगर्द जो छा वञे त कोयटा अलॻि इंतिज़ामी यूनिट आहे, त साईं मस्तूंग अलॻि आहे या फलाण अलॻि आहे। इकोनॉमी जो छा वञे? मूं चयो टेररिज्म जो कुझु न वञे। हाणे तव्हां बलूचिस्तान जे मसइले जो हल ॻोल्हियो पिया त इंतिज़ामी यूनिट ठाहे छॾियो, छा थी वेंदो? केपी में जेको ही फाटा ऐं हिन इलाइक़नि जा मसइला आहिनि, इंतिज़ामी यूनिट ठाहे छॾियो। सिंध में गुरबत आहे, बैड गवर्नेंस आहे, पंजाब में गुरबत आहे, बैड गवर्नेंस आहे, अचो इंतिज़ामी यूनिट ठाहे छॾियो। इंतिज़ामी यूनिट जेके हलाईंदा उहो शायदि ही यूरोप ऐं अमेरिका मां माण्हू वठी ईंदा। असां तव्हां ई हूंदासीं न सर, जेके हींअर हलाइनि था पिया घुमी ऐं जेका मुल्क में शदीद बेचैनी आहे। आज़ाद कश्मीर में छा पियो थिए, उनजो इलाज इंतिज़ामी यूनिट ठाहे छॾींदा, त मुज़फ़राबाद खे अलॻि करे छॾींदा या हुनखे अलॻि। छा मज़ाक था कयो? माण्हुनि में उहे ई मुख़्तलिफ़ रीज़न्स जे करे कावड़ आहे, बाहियूं आहिनि, नाराज़गी आहे माण्हुनि में। उतां तव्हां जेके सूबनि जा माण्हू, मिसाल सिंध आहे, उन जे माण्हुनि खे तव्हां ईज़ाईंदो वधीक जेको आहे उहो मतिलबु ही हुननि जी धरती खे केक वांगुरु कटण खे सिंध जा माण्हू लाइ ही हिन खां वधीक को ॿी ॻाल्हि थी नथी सघे। तव्हां ही हिकिड़ो फॉर्मूलो कढी अची आयो। सो इहा ॻाल्हि मोहसिन नक़वी या केर बि जॾहिं इम्प्लीमेंट थियण ईंदी, तव्हां ॾिसजो छा थो थिए। त इहो असां वटि मसइले जो हल जेके जेन्युइन हल आहे, हिन मुल्क जो वॾो मसइलो गवर्नेंस जी फुक़तान आहे। हिन मुल्क जो मसइलो रूल ऑफ लॉ न हुजणु आहे। उन ते केरु न ॻाल्हाइबो। पॉलिटिक्स उन ते न ॾिसो पॉलिटिक्स छा आहे, पॉलिटिक्स इज़ अगेन पार्ट ऑफ इट न। अगेन स्पेस ॾींदव त कुझु बहितर थींदी न स्पेस बि पॉलिटिशियन बि कुझु सुधरनि, ईअं नथो चाहे त पॉलिटिशियन तमामु शानदार कमु कनि पिया, उहा न पिया। ऐं चवां पियो केर बि करे, पर गवर्नेंस ऐं रूल ऑफ लॉ आहे इशू। रूल ऑफ लॉ बि आहे। उहे चवंदा गवर्नेंस माना असीं जूता हणंदासीं त हिनखे गवर्नेंस थी वेंदी। ऐं चवंदा न, सरकार खे ताक़त इस्तेमालु बि कानून जे तहत करणी आहे। ईअं तव्हां कानून खां सवाइ सरकार बि नथी करे सघे। सो गुज़ारिश इहे पिया कयूं त ही त हिकिड़ी मतिलबु किथां ही छो मुल्क में ॾफेर पैदा कनि था, छा था कनि, इहो त हिकिड़ी मतिलबु न सम्झ में ईंदड़ हिकिड़ी वियर्ड क़िस्म जी गुफ़्तगू आहे, जंहिंसां माण्हुनि में कावड़ ऐं गुस्सो ई वधंदो, ॿियो कुझु त न थींदो। बाक़ी अच्छा तव्हां कॉलर सोहेल शेख कराची मां। जी शेख साहब, छा चवणु चाहींदा? यासर तव्हांखे इस्लाम ऐं कई साहब इस्लाम। मुंहिंजो इहे इन सां रिलेटिव सुवालु आहे त जेको मोहसिन नक़वी साहब चयो आहे ऐं ईंदड़ वक़्त जो मुल्क जो प्राइम मिनिस्टर बि आहे मोहसिन नक़वी साहब, ऐं मुंहिंजो सुवालु इहो ई आहे त छा मोहसिन नक़वी साहब जो इहो बयानु सिंध में अची बयानु कराची में केतिरो दुरुस्त आहे? ॿियो छा काई साहब शयुनि खे डाइवर्ट करण जे लाइ सिंध में अची अहिड़ी ॻाल्हियूं कयूं थी वञनि त माण्हू जो जेको माइंड आहे उहो इन तरफ़ हलियो वञे, त इनखे तव्हां कीअं पिया ॾिसो? इहो मुंहिंजो सुवालु आहे। ठीकु साईं, ॿियो बि कॉल अब्दुल हमीद तुनियो नसीराबाद मां। जी तुनियो साहब, छा चवणु चाहींदा? जी मुंहिंजो साहब खां सुवालु आहे त काल राति 1:30 बजे SSP दादू जे हुकुम ते
पुलिस केन छा में सिंधियाणी त जो असांजो अॼु आहिनि आदि बख्तार वाला जो अॼु उन्हनि जे घर ते बग़ैर के वारंट ते चढ़ाई करे औरतुनि सां बदतमीज़ी कई आहे। सो मुंहिंजो सवाल इहो आहे, सिंध में मैरिज जो न हुजणु ऐं सिफारिश ऐं पैसनि ते इम्तिहान में पास थियण वारी रवश खां पोइ छा हाणे SSP सिटे जा ऑफिसर बि बासर माण्हुनि जी वंगार था वहनि ऐं अहिड़नि SSPनि ख़िलाफ़ कहिड़ो क़दम खणणु घुरिजे? ठीकु साईं। शेख साहब डाइवर्ट छा खां कयो पियो वञे? ॾिसो ही त हिकिड़ो हुनजो पासो जंहिंते मूं ॻाल्हायो तव्हांजे सवाल खां पहिरीं, जेको हिकिड़ी फिज़ूल क़िस्म जी नॉनसेंस गुफ़्तगू आहे, इंतिज़ामी यूनिट ऐं फलाणे ढमकाण। लेकिन जेका हू ॿी ॻाल्हि हुननि कई आहे त निज़ाम वेहिजी वियो आहे, मफ़लूज थी वियो आहे, त पोइ छा सियासतदाननि मां त मायूस थी विया न। तब्दीली किथां ईंदी आहे? अगर तव्हां चओ था त भई चेहरे नहीं निज़ाम बदलना चाहिए, त चेहरे हिननि त कोन चयो आहे, पर पुराणो कॉमरेडनि जे ज़माने जो नारो आहे, चेहरा न निज़ाम मटणु खपे। मिस्टर निज़ाम आहे केरु उन सां त, पर ही मिस्टर निज़ाम जेको आहे हर कंहिंजो पंहिंजो आहे, उहो दुनिया में तब्दील कीअं थींदो आहे? या हू दुनिया में तब्दील थींदो आहे रेवोल्यूशन्स जे ज़रिए। रेवोल्यूशन ॿिनि तरीक़नि सां ईंदा आहिनि, हिकिड़ा इनकलाब माण्हू आणींदा आहिनि, हिकिड़ा फ़ौजी इनकलाब हूंदा आहिनि। ठीकु आहे, त ज़ाहिरी तरह इक़्तिदार जी मसनत ते ॿिया माण्हू अची वेंदा आहिनि। ॿियो हूंदो आहे एवोल्यूशन हूंदो आहे, जेको डेमोक्रेटिक प्रोसेस चऊं था, त पार्लियामेंट, पोइ पॉलिटिशियंस, पोइ किथे घटिताई थिए थी, किथे वधाई थिए थी, पोइ सुधरंदा वेंदा आहिनि, दिस इज़ प्रोसेस। ज़ाहिर मोहसिन नक़वी हिन प्रोसेस मां, जीअं अक्सर माण्हू जिन्हनि खे पाण कुर्सियूं सुभाणे उहिदा खपंदा आहिनि नए सेटअप में, उहे अक्सर हिन मां मायूस हूंदा आहिनि, छाकाणि त असां वटि उहो सिस्टम बि त, उहो जेको निज़ाम हलण बि त किथे प्रॉपर डेमोक्रेसी त असां वटि ईंदी कोन्हे। असां वटि सिविलियन दौरु हूंदो आहे, असां वटि नॉन सिविलियन दौरु हूंदो आहे। त सिविलियन दौर में बि उन्हनि खे को पूरी आज़ादी त नथी मिले, लेकिन बहरहाल उहो भाई पोइ सिविलियन दौर में बि जेके असांजा सिविलियंस कनि था, उहो बि हिकिड़ो मतिलबु अंतही दुख भरी दास्तान आहे। त चेंज हीअं जेको मोहसिन नक़वी ॻाल्हि करे पियो, या जेको ख़्वाहिश ज़ाहिर करे पियो, या जेको इशारो ॾिए पियो, उहो ज़ाहिर सिविलियन चेंज जी न आहे। ऐं मुल्क में हालात अहिड़ा ठही विया आहिनि, ऐं ही प्रेशर बि आहे, 28 तरमीम लाइ बि प्रेशर आहे, ऐं सभु शयूं आहिनि। लेकिन अगरि पाण हिन खे जोड़े ॾिसूं त अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी जेको कश्मीर में ॻाल्हायो आहे, आज़ाद कश्मीर में, हुन पंहिंजी हिन चिता खे मशरूत कयो आहे जेके ॿिया 2 फेज़िस आज़ाद कश्मीर में इलेक्शन जा आहिनि, हुन में धांधली थियण ऐं न थियण सां, लेकिन हुन जो चवणु आहे त अगरि हाणे धाड़ो लॻो असांजे मैंडेट ते आज़ाद कश्मीर में, त पोइ वफ़ाक़ी हुकूमत की उल्टी गिनती शुरू हो जाएगी। यानी ॿिए लफ़्ज़नि में पोइ पीपल्स पार्टी एंटी गवर्नमेंट हटाओ तहरीक ॾे हली वेंदी। ऐं पोइ हुन सां गॾोगॾु चयो अथसि त आउं PTI जे वर्कर्स ऐं हुननि जे संजीदा अॻुवाणनि सां हथ मिलाइण लाइ तयारु आहियूं। अॼु बि चयो अथई छॾियो बाइकॉट, अचो बाइकॉट त चवनि था त वोट निकिरंदो, बाइकॉट जेतिरो थींदो ओतिरो पीपल्स पार्टी खे नुक़सानु आहे, उहा त अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन हथ मिलाइण लाइ तयारु आहिनि। हीअ त मैसेज ॾिए थो न त भई मूंखे एॾो सोड़ो न कयो, पीपल्स पार्टी खे सोड़ो न कयो जो असीं PTI सां बि मिलण लाइ तयारु थी वञूं। PTI इहो मैसेज कंहिंखे पियो ॾे? नवाज़ लीग खे त सिर्फ़ु न पियो ॾे न, ज़ाहिर PTI त असांजे मुक़तदरा हल्कनि में ही बैंड पार्टी आहे न। त यानी त बिलावल साहब इहो मैसेज ॾिनो त पोइ आउं बि हुन बाग़ियनि सां मिली वेंदुसि जेको तव्हां खां बाग़ी आहिनि। अगेन दिस ही जॾहिं की सुबुह जो ख़बरूं हलियूं पियूं त मोहसिन नक़वी आसिफ़ ज़रदारी साहिब सां मुलाक़ात कई आहे, हाणे मामला थधा थी वेंदा, ही थी वेंदो, पर हुन ख़बरनि खां पोइ बिलावल साहिब जो हीउ बयानु त किथां ई मूंखे थधो नथो लॻे। त मतिलबु हू या ईअं पाण सम्झूं त हू चिता ॾिए पियो त भई मूंसां ॻाल्हायो, मुंहिंजा ही मूंखे सीट्स वापसि ॾियो। लेकिन ॻाल्हि इहा आहे त अगरि ही अगरि प्रेशर में, छाकाणि त इहो इस्लामाबाद ऐं पिंडी जे मुख़्तलिफ़ हल्कनि में इहो सोच आहे त हर दफ़े पीपल्स पार्टी असांखे प्रेशर में आणे, ऐं लफ़्ज़ ब्लैकमेल न पियो इस्तेमालु कयां, ऐं चवां पियो त हुननि जो ख़्यालु आहे त
त पीपल्स पार्टी असांखे प्रेशर में आणे त पोइ ज़ाहिर हू ख़ुदि जेके मुक़्तदरा हल्का आहिनि उहे चवनि था त असांखां सघारा आहिनि छा पीपल्स पार्टी वारा। त बिलावल साहब इहो चए थो त असां ज़ियाउलक ऐं मुशरफ जहिड़नि जो खे बि मुंहुं ॾिनो आहे मुंहिंजी पार्टी वारनि। हाणे इहो कंहिंखे जॾहिं तव्हां ज़ियाउलक ऐं मुशरफ जो मिसाल लियो था त हू त ॿई फ़ौजी डिक्टेटर हुआ। जी बाक़ी ॻाल्हि तव्हां पाण सम्झी वठो। अली अब्बास जमाली लालू रायंकवा जी जमाली साहब छा चवणु चाहींदा? जेको वार तालुके में रही ज़रई पाणी जी शदीद खोट आहे, जेके हिते बेचारा पोखियल आहिनि सारे जा उहे फिरी रहिया आहिनि। जॾहिं त मथे ॿुधाइनि था दरियाई बोर्ड आहे, पर वार तालुको कम शककुर ज़िलो जेको समूरो जेको आहे पाणी जी खोट जे ज़िमरे में आहे। इन लाइ को हुकूमती इंतज़ाम न आहे, त इरीगेशन न आहे, ऐं हिते जेके बेचारा जेके सारियुनि जा पुख जा आहिनि उहे हिन महिल सुही रहिया आहिनि। हारी जेके नाबादगार उहे सख़्तु परेशान। तारी साहिब हिन बारे में छा चवंदा आहिनि? ठीकु सही। पहिरीं नसीराबाद मां फ़ोन आयो त अवामी तहरीक जी नियाणियुनि में हथ पुलिस जो आहे को साईं सवाल कनि पिया त छा SSP रैंक जा ऑफिसर बि जेके आहिनि उहो वंघार साईं को नई ॻाल्हि कहिड़ी आहे? बिल्कुलु सही वंघार वहनि था। हुननि जी पोस्टिंगूं उन्हनि जे वंघार वहण सां अक्सर मतिलबु ऑलमोस्ट हाणे को थोरो फज़ीलत रखनि था, कुझु बिल्कुलु ई बदफज़ीलती ते लही अचनि था। त इन्हनि SPs खे सम्झणु खपे वक़्तु मटबा आहिनि। बाक़ी साईं लालू रांक में चयो त पाणी न पियो पहुचे साईं, रोज़ कॉलर्स फ़ोन कनि था। ऐं इरीगेशन असां वटि नंढी बोट डिक्लेयर थियल आहे दरिया में गुड्डू वटि, ऐं माण्हुनि जी शाखनि में पाणी कोन्हे। हिते इरीगेशन वारनि खे को अलाह मतिलबु हाणे छा चवां, मतिलबु इहो को जवाबु ॾियनि त हिन जो छा मंतक छा आहे? अच्छा हिकिड़े तरफ़ इहे जेका रसाकशी टुवर्ड्स द पावर पॉलिटिक्स इहा बि नज़र अचे थी पई, ॿिए तरफ़ वरी पोइ बिलावल साहब ज़ाहिर पीपल्स पार्टी इज़ नॉट माना हू त जेको कश्मीर में हिन वक़्तु थिए थो पियो हू त तवजो उते भांड बि ॻाल्हियूं जॾहिं अहिड़ियूं कंदा, बुलेट न बैलेट सां फ़ैसिला थियणु खपनि, ट्रूथ एंड रिकन्सिलिएशन अॼु असेंबली में बि ॻाल्हि थी ट्रूथ एंड रिकन्सिलिएशन वारी रेज़ोल्यूशन जे हवाले सां। त छा ट्रूथ एंड रिकन्सिलिएशन जे कल्ह बि डिस्कस कयो त उन ते त पोइ डिस्कस अची ज़ाहिर आहे कश्मीर जी जेके मेन हालात आहिनि इवेंचुअली उहे डिस्कस थींदा जेके कश्मीर में थिए थो। ॾिसो ट्रूथ एंड रिकन्सिलिएशन कमीशन सां बिलावल साहब त शायदि ॾिसो न, जॾहिं तव्हां मूंखे चवंदो त तव्हां पंहिंजो ॾुख ॿुधायो, पंहिंजा ग्रीवेंसिस ॿुधायो, पंहिंजी तकलीफ़ूं ॿुधायो, त हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे त आउं 80 साल 100 साल पुराणा किस्सनि खां शुरू कयां, मुंहिंजे वॾनि सां ईअं थींदो आयो, पोइ ईअं थियो, पोइ ईअं थियो, या आउं सिर्फ़ु हीअ जेको 12 सीटनि जे मुतालबे ते हीअ जेका कलदम तंज़ीम हाणे थी वई आहे हिन सां थियल जुठूं ॿुधायां। पर जॾहिं चइबो आहे उर्दू में बात निकिलेगी तो दूर तक जाएगी। पोइ हुते कश्मीर में पहिरीं बि छा थींदो रहियो आहे, पोइ शायदि बिलावल साहब चाहे थो त उहे सभु ॻाल्हियूं ॿाहिरि निकिरनि। पर बिलावल साहब जे जेतोणीकि आज़ादु कश्मीर में पीपल्स पार्टी ठाराह बि पेश कयो त ही ट्रूथ एंड रिकन्सिलिएशन कमीशन लाइ, पर आउं नथो सम्झां त अहिड़ी का कमीशन ठहंदी। हिन वक़्तु त ख़ासि करके जहिड़ो माहौल थियल आहे। कॉलर शबीर अली शाह मोरोमा जी। शाह साहब छा चवणु चाहींदा? काली साहब सां सवाल करिणो आहे। ॾींहं जो ॾींहुं इहो राति जो राति पेट्रोल चढ़ंदो थो वञे, अटो कोन थो मिले खाइण लाइ। मोरे खां वठी वींदे काज़ेमन ताणी इहे डिपू भरिया पिया आहिनि, अन जा इहे ख़ारिज थी विया, ईअं ग़रीबनि खे न मिलियो। ऐं उन खां पोइ हाणे ही वरी असांजा भाऊ वारा हलिया आहिनि कश्मीर खे सुधारण, असांजो सिस्ट ऐं पंजाब सुधरी वियो, हाणे कश्मीर हलिया आहिनि, वरी उन्हनि ग़रीबनि जो वधीक कोन थी थींदा। ठीकु साईं। ॿियो कॉलन अर्ज़मत पीज़ा कराची मां जी। पीज़ा साहब छा चवणु चाहींदा? सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जे शागिर्दनि फीसुनि में वाधि, हॉस्टलनि में डिघी लोड शेडिंग ऐं ट्रांसपोर्ट जे खोट ख़िलाफ़ वाइस चांसलर सेक्रेटरी ॾाढो काफ़ी ॾींहंनि खां एहतियात करे रहिया आहिनि। ज़रई यूनिवर्सिटी इंतिज़ामिया शागिर्दनि जा मसाइला हल न पई करे। सूबाई वज़ीर इस्माइल राव खे नोटिस वठणु घुरिजे। ऐं ॿियो कल्ह ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जे शागिर्दनि मेन मिरको ख़ासि रोड बंदि करे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे मेले लाइ ट्रांसपोर्ट वठण जी घुर कई हुई। हुनखे अवां कीअं था ॾिसो? जी ठीकु साईं। पहिरीं साईं चयो त पेट्रोल जो अघु वधंदो वञे पियो, उनजो सही इलाजु मुहसिन नक़वी सां वटाए त नया इंतिज़ामी यूनिट ठाहे छॾियो। मुल्क में महांगाई वधे पई, मुल्क में दहशतगर्दी आहे, मुल्क में हीउ मसइलो फलाणो मसइलो, हिननि वटि नादिर फार्मूला अची वञनि था हुन लाइ। साईं बिल्कुलु पेट्रोल ऐं पोइ वधाइनि था 5, 7, 10, 15 रुपया, वरी घटाइनि था 80 पैसा रुपयो, कल्ह बि 70 पैसा शायदि घटायूं, पर डीज़ल वधाए छॾियूं। डीज़ल वरी साॻियो 3 रुपया लॻभॻि।
हा ॿुधाए छॾ सघां सो ज़ाहिर डीज़ल वधे थो त हर शइ महांगी थी इहे त तूफ़ान मची वियो आहे महांगाई जो ऑलरेडी ऐं नथो चाहे ईंदो वॾा असरा थींदा ऐं अञा जेके ईंदा असरात त हिन जा ज़ाहिर लंबा ईंदा न पोइ हाणे जेको रीशफल मोहसिन नक़वी चवाणी हाणे चवनि तो वज़ीर दाख़िला ऐं उहो बि ख़ासि वज़ीर दाख़िला इहो चई छॾियो आहे तंहिंजे करे आउं वरजायां पियो पोइ कॉकरोच पोइ अलाए पोइ ॾिसूं माण्हू केतिरो ई बर्दाश्त कनि था पाण सां थींदसि ज़्यादतियुनि खे ऐं पोइ साईं चयो त पंजाब ऐं सिंध सुधारे वरितो अथनि आज़ादु कश्मीर सुधारण लाइ साईं ॻाल्हि त बात तो सच आहे लेकिन पोइ साईं फ़ोन कयो पिज़ा साहब चयो त टंडनजाम यूनिवर्सिटी हा पिज़ादा साहब पहिरीं शाह साहब हुआ हुतां हा पहिरां शाह साहब हुया मुंहिंजे ख्याल सां लालू राम पिज़ादा साहब चवनि था वाला था त टंडनजाम यूनिवर्सिटी हाणे ॾिसो उहो ॿार नौजवान चवनि छा पिया त भई यूनिवर्सिटी में लाइट कोन्हे लोड शेडिंग कोन्हे गैस न आहे फैसिलिटीज़ न आहिनि ही न आहिनि तव्हां हुन सां हुनखे हिकिड़ी मसइला हल करण लाइ तयारु न आहियो हाणे अगरि ही छोकिरा नौजवान जेके आहिनि इहे को एहतिजाज कंदा तव्हां लठियूं सोटियूं ऐं पोइ चइबो हिननि कानून हथ में खणी छॾियो अड़े तव्हां जेको करे वेठा आहियो हिन हॉस्टलनि में यूनिवर्सिटीज़ में इन में जेको तव्हां हालत करे वेठा आहियो उहो भई वाइस चांसलर जी घर जी जेको एयर कंडीशन आहे ही बंदि कजनि पोइ ॾिसूं कीअं थो रहे वाइस चांसलर हुते हा हू वीचारा पब्लिक सर्विस कमीशन वारा हुते वेठल आहिनि नौजवान पर छाकाणि त हू हिकिड़ी पुरमन तरीक़े सां वेठल आहिनि तंहिंजे करे केरु पुछे ई कोन थो हैदराबाद में जेको उनजी ऑफिस हाणे छा थींदो हाणे त उन्हनि खे फेडरल कॉन्स्टिट्यूशन कोर्ट ठपो ॾिनी छॾियो अथऊं पोइ त वैसे ई ॾिसो फेडरल कॉन्स्टिट्यूशन कोर्ट इहो त न चयो आहे त तव्हां कमीशन जी नए सिर जोड़ जोड़ करे उनखे बहितर न कयो उनखे वधीक ट्रांसपेरेंट न कयो वधीक उनखे परफॉर्मेंस ठीकु न कयो इहो त गवर्नमेंट करे सघे थी पर नौजवाननि जी ॻाल्हि वधीक कंहिंजी बि न ॿुधणी आहे जेको एहतिजाज करे पियो हाणे हीअ जॾहिं एहतिजाज हिकिड़े जीअं असां ओड़े पाड़े में ॾिठो पंहिंजी ख़िते में हाणे ईअं कॾहिं लखनि में निकिरी आया पोइ संभालणु ॾुखियो थी ज़ाहिर आहे पोइ त मोदी जहिड़े खे पोइ हिते अचिणो पइजी वियो कॉलर मीर एजाज़ टालपुर टंडनजाम हूंदो आहे जी टालपुर साहब छा चवणु चाहींदा अगरि तव्हांखे ऐं कारी साहिब खे मुंहिंजो सलाम हुजे कारी साहिब ही पंहिंजो लगातार बिलावल हिन जी पार्टी जो बयान पिया अचनि त हीअ जेका नून लीग जी हुकूमत 47 फार्म जी पैदावार आहे इहो त मतिलबु लेस मेसी जेका आहे हुकूमत जी अॻे ई मशकूक हुई हाणे हुनजे घर जो भेदी आहे हुन जेको बेनिफिशरी आहे जेको हिन सिस्टम जो हिसो आहे उहो बि त चए थो त हीअ 47 जी पैदावार आहे नक़वी साहिब जो तव्हां इहो बयान जो ज़िक्र कयो ऐं उर्दू चैनल्स बि थिया अॼु ॾिसां थो हुनमें बि चेंज अची वई हाणे हू ॾुखिया ॾुखिया सुवाल पुछंदा अॻे एतिरी इजाज़त कोन हूंदी हाणे गवर्नमेंट ठीकु ठाक सुवाल पुछनि पिया उर्दू मीडिया वारा की छा हाणे किथे ही बयान छॾाइण जे चकर में कोन्हे रहे हिन निज़ाम जो बोझ खणी थकी पिया आहिनि या को ॿियो को कमु आहे ऐं नक़वी ऐं बिलावल जी मुलाक़ातूं थियनि पियूं बिलावल साहब खुली वियो जो 47 जी पैदावार आहिनि त इहो तव्हां थोरो हिन ते तबसो कयो थैंक यू जी ठीकु साईं ॿियो बि कॉलर अली ॾिनो थेबो इस्लामाबाद मां जी थेबो साहब छा चवणु चाहींदा साईं अस्सलाम वालेकुम कादी साहिबु साईं कादी साहिबु हीअ जेको मोहसिन नक़वी अॼु जेको पंहिंजो इंतिज़ामी यूनिटनि जे बारे में ॻाल्हायो आहे त छा ही हिकिड़ो ॿरंदड़ बाहि ते तेल हाणे बराबरि न आहे जहिड़ो माहौल हली रहियो आहे जहिड़े हालातनि मां मुल्क गुज़री रहियो आहे जी ऐं महांगाई ऐं ग़रीब टीसिजी रहियो आहे ऐं सिर्फ़ु सिंध में इहे बयान ॾियणु सिंध जे लाइ इहे बयान ॾियणु त इंतिज़ामी यूनिट ठहंदा ऐं सिर्फ़ु हिकिड़ी पार्टीअ खे ख़ुशि करण जे लाइ छा इहो ॿरंदड़ ते तेल हाणे बराबरि ई रहंदो जी मीर साहिब हीअ जेको तव्हां चयो था त कुझु थियणु तव्हांजी सॼी ॻाल्हि जो मक़सदु आहे त कुझु थिए पियो छा इहा ॻाल्हि अगरि तव्हां मां त काफ़ी अरसे खां इहो चवां थो त हिन सिस्टम में ही इनबिल्ट फॉल्ट आहे ही मतिलबु फॉल्ट लाइन्स आहिनि हिन सिस्टम में पोइ पर गॾोगॾु आउं सदाईं इहो चवंदुसि पर मूंखे ख़बर न आहे त ही केॾी महिल झटका खाईंदा ऐं कहिड़ी ॻाल्हि ते झटको खाईंदा पर हाणे 2-टे महीननि खां काफ़ी माण्हुनि चवणु शुरू कयो आहे त न हाणे इहो बुडगरो थी वियो आहे हाणे खणण खां ज़ोर थी वियो आहे हाणे थींदो इहो आहे त शुरू में त हाणे हीउ जेको बि हिन निज़ाम जी ख़राबियूं आहिनि उनजो ज़िम्मेवारु केरु आहे ऐं बहस में नथो पवां त छा सिर्फ़ु शहबाज़ सरकार आहे या टोटल हाइब्रिड सरकार हुई लेकिन इमरान ख़ान जे केस में बि इहो थियो त आख़िर में जॾहिं इमरान ख़ान जो जेको बार खणणु बाजवा इस्टेब्लिशमेंट लाइ ॾुखियो थी पियो त हुननि
कोशिशि त कई खिली मोकिलायूं, पर न हमरा अटकी पियो। हा साॻियो बार पइजी वेंदो। हा, ख़ान अटकी पियो, न त बाजवा साहब त अञा मुल्क जी ख़िदमत जारी रखण जो इरादो रखनि पिया। न त हींअर बि लॻे ईअं थो त थोरो इहो बार सवायो थी वियो आहे एंड नथिंग इज़ कमिंग आउट। पोइ थी सघे थो त इहा ॻाल्हि अञा 6-8 महीना 10 महीना वधीक हले आहे किसो, पर हीअ जेको ईरान वॉर जे करे मुल्क ते मईशत ऐं मुल्क जी जेका सॼी सूरतहाल में हिकिड़ी ब्रेकूं लॻी वियूं आहिनि, उन ऐं कुझु के फ़ाइदो बि थियो आहे हिन सां, ज़ाहिर इंटरनेशनल कनेक्शन्स ऐं इंटरनेशनल लॉबिंग ऐं एक्सपोजर ऐं सभु शयूं। त हाणे पोइ माण्हू सोचे थो त यार पोइ हाणे हिननि जो कमु कहिड़ो आहे, कारज हूंदो आहे त यार आऊं इहो शो नथो करे सघां, यासिर मुंहिंजे पारां करे छॾे। पर जॾहिं मूं ॾिठो त यार आऊं पाण ॾाढो सुठो ॻाल्हाए थो वठां, मूंखे यासिर जी कहिड़ी ज़रूरत आहे, या यासिर वाइस वर्सा, यासिर सोचियो अली काज़ी जी कहिड़ी ज़रूरत आहे, आउं त पाण ठीकु ॻाल्हाए वठां थो। त पोइ माण्हू यासिर सोचे हाणे अली काज़ी त हाणे ॿार थी वियो, हिनखे फ़ारिग कीअं कजे। त यस, बट इन लाइ बि तव्हां हथ बि ॻाल्हि नथा करे सघो। लेकिन आउं सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि इहो सम्झां थो, मोहसिन नक़वी जहिड़ो माण्हू इहा ॻाल्हि अची ईअं चई न हलियो वियो आहे त हीउ सिस्टम वेहिजी वियो आहे। इंसेप्ट कई हूंदी उन्हनि शयूं इहे चार्ज शीट जेको अॼु हू वफ़ाक़ी हुकूमत ते या सॼे मुल्क जे सिस्टम ते, हिन सिविलियन सिस्टम ते जेको हू तनक़ीद करे वियो आहे, बल्कि उनखे फेलियर करार, नाकाम करार ॾेई वियो आहे, इहो ईअं दानिशवरी कंदे न कयो अथसि। असां त मिली कॾहिं कॾहिं ईअं मोहसिन नक़वी यस, हाणे उनजी तफ़सील में नथो वञा। त मुमकिन सो सवाल मां सम्झ में अचे थो, पर मुमकिन मां जो केतिरो आहे, अगरि जे इंटरनेशनली बि हालात ॾिठा वञनि, थोरो लोकली हालात बि ॾिठा वञनि, निज़ाम तब्दील करणु त माना हिन सिस्टम में अगरि जे अज़्यूम कजे त हिन सिस्टम जो जेको जीअं मोहसिन नक़वी साहिब जंहिंजी अक्कासी बि कंदा आहे, त उहो त थॉट क्लियर आहे, हार्ड स्टेट एंड नो एहतजाज एंड नथिंग डूइंग, और कोई कंहिंजी बर्दाश्त न आहे। त इहो अगरि जे निज़ाम तब्दील करण ते आयो त इहो अञा वधीक डीपनिंग जी तरफ़ ईंदो, अञा वधीक सख़्ती जी तरफ़ ईंदो, त उहा ऑटोमेटिकली ॻाल्हि उभिरे थी। त पोइ सो वरी आउं तव्हांखे मुंहिंजो ई तव्हांजो ई मिसाल ॾियां न, पहिरें मरहले में तव्हां वटि 100 ख़्याल आहिनि त आउं हिन शो खे हीअं करे छॾींदुसि, हूं करे छॾींदुसि, पर पहिरें मरहले में तव्हां छा सोचींदो त फ़िलहाल त हीअ जेका कुर्सी आहे इहा मूंखां ख़ाली कराए तव्हां अची वियो न। त स्टेप 1 छा आहे, निज़ाम तब्दील करिणो आहे, निज़ाम वेहिजी वियो आहे, माना ही सरकार फेल थी वई आहे। यानी पहिरियों स्टेप छा आहे, मूवमेंट इन दिस निज़ाम खे सरकार खे फ़ारिग कजे। हाणे भले तव्हां मिस्टर निज़ाम जो नालो ॾियो या मिस्टर सरकार जो नालो ॾियो, हा, त सरकार फ़ारिग कजे। त ज़ाहिर सरकार जीअं मूं चयो त कीअं फ़ारिग थींदी आहे, असां वटि माज़ी में कई तजुर्बा 4-5 दफ़ा थी चुको आहे। जाम मिसालूं ठीकु, त भले हिकिड़ी गैर सिविलियन हीअ जेका ॻाल्हि आहे, त उनखां पोइ छा थींदो। हाणे उनखां पोइ 2 फ्रंट्स ते मामिलो आहे न। हिकिड़ो फ्रंट आहे जेको डोमेस्टिक आहे, हिकिड़ो फ्रंट आहे इंटरनेशनल आहे। जेको इंटरनेशनल फ्रंट आहे उन ते अच्छा बाद में पहिरीं जेको डोमेस्टिक आहे त हुन लाइ पोइ असीं हीअं करे छॾियो, मुशर्रफ आयो पोइ हीअं करे छॾींदासीं, पोइ हीअं करे छॾींदासीं, पोइ हुन ते हिकिड़ो रेज़िस्टेंस, पोइ हार्ड स्टेट ऐं सॉफ्ट स्टेट, पोइ सही थोरी मसलिहत करे वठो, छाकाणि पोइ विच में शहबाज शरीफ़ ऐं पीपल्स पार्टी ऐं हीअ जेको विच में कुशन हूंदो आहे, हिकिड़ो झटको सिधो न अची लॻंदो आहे, उहो त निकिरी वेंदा। पोइ मोहसिन नक़वी अकेलो ई पियो केस वणंदो न, ज़ाहिर। त पोइ उन महिल जेको थियो थियो, न थियो न थियो। इंटरनेशनल सिचुएशन इलाही डिघी ॻाल्हि थी वेंदी, पर उतां बि कुझु न कुझु अहिड़ी अंडरस्टैंडिंग हूंदी त भई हींअर असीं ॿियनि ख़फ़नि में बि घणा आहियूं। ऐं पोइ थींदो इहो ई आहे त जॾहिं ख़िते में कुझु थींदो आहे, अफ़गानिस्तान में कुझु थींदो आहे, त ज़ियाउलक बि ईंदो आहे, पोइ मुशर्रफ बि 9/11 खां पहिरीं अची वियो ख़ैर। त पोइ जेका ही जमहूरियत जो जेको ओनो जिन्हनि मुल्कनि खे हूंदो आहे, उहो चवंदा न फ़िलहाल त असांखे जेको ख़फ़ा घणा आहिनि, जेको वेठो आहे बसि इहो सही आहे। मे बी अहिड़ी का अंडरस्टैंडिंग चई, यकीनन ॻाल्हि आहे, यकीनी ॻाल्हि आहे। सो जेको तव्हां चयो कीअं हलंदी, पोइ चवंदा छो न हलंदी, हीअ हली सघे थी, असीं त वधीक बहितर आहियूं। माज़ी वारे त हीअ ग़लती कई, अयूब ख़ान हीअ ग़लती कई, ज़ियाउलक हीअ ग़लती कई, मुशर्रफ हीअ ग़लती कई, असीं न कंदासीं, ठीकु आहे। हिकिड़ी ॾिसो न, मतिलबु तव्हां जीअं सोचींदो त आऊं हिते वेहंदुसि अली काज़ी जी कुर्सी ते, आऊं बहितर शो करे वठंदुसि, हा ठीकु आहे, हर माण्हू खे हक़ आहे।
अच्छा ॿी ॻाल्हि ॿिए साईं चओ त इहे लूड़ बुड़कण जे बराबरि आहे जेको मोहसिन नक़वी साहिबु साईं उहो त मूं अर्ज़ु कयो थेबो साहिबु त ही त मतिलबु यानी उहे ई माण्हू ततिया वेठा आहिनि हाणे पंजाब खे अगरि नाहे को पंहिंजी धरती सां को कमिटमेंट त उहो उन्हनि जी मर्ज़ी आहे पर सिंध जा माण्हू त ज़ाहिर हिन ते ज़ीरो मतिलबु हीअ त रेड लाइन आहे सिंध जे माण्हुनि लाइ कॉल साईं शेर मोहम्मद पीरज़ादो टनोजाम माना जी पीरज़ादो साहिबु छा चाहींदा जी सर, शेर मोहम्मद पीरज़ादो टनोजाम पिया ॻाल्हायां हिते शागिर्द सर। मुसलसिल ज़रिए नशी जी तरफ़ां फीस में तमामु घणो वाधारो थी वियो आहे। उनखां अलावा हासिल जी फैसिलिटियूं तमामु स्टूडेंट्स खे प्रोवाइड न थी पई वञनि। मुसलसिल 10 ॾींहंनि खां एतिजाज हले पियो, लेकिन को बि जेको आहे सो एडमिन जे तरफ़ माण्हू हुननि सां मिलण लाइ तयारु न आहे। छोकिरा मुसलसिल एतिजाज कनि पिया, हुननि सां ॻाल्हाइण लाइ को बि जेको आहे सो इंतिज़ाम मिलण लाइ तयारी न। हुनजे बारे में तव्हां छा चवणु चाहींदा? ठीकु साईं। पीज़ादा साहिबु थोरी देरि पहिरीं हिन ते ॻाल्हाए आयुसि, पहिरीं बि पीज़ादा साहिबु हुजे इहा ॻाल्हि टनोजाम यूनिवर्सिटी लाइ मूं ॻाल्हायो, पर वरी इहो हिकिड़ो शेर जेको हुन में थोरी अमेंडमेंट कजे, चली इहा रस्म की कोई ना एहतिजाज करे। असां वटि मुल्क में इहो रस्म हली पई आहे, पोइ केर बि हुजे, कहिड़ो बि जाइज़ मुतालबो हुजे, एहतिजाज जो हक़ न आहे। अच्छा भई पाण जेका ज़ाहिर आहे जेको ऑयल मार्केट हुजे, ऑयल क्राइसिस हुजनि, या इवन असांजा पावर स्ट्रक्चर्स, या इवन दुनिया में अंदरि जेके हाणे मामला थियणा आहिनि, वॾो कुझु थी सघे थो। छो जो हीअ जेका वॉर फाथल आहे ज़ाहिर आहे इहा वन वे और दी अदर त हेॾे होॾे थियणी आहे। ऐं डिसंबर नवंबर जेसि ताईं अमेरिकन इलेक्शन्स थियनि, जेतिरा इसराइल जा इलेक्शन्स थियनि, थॉट बि क्लियर थी न सघंदो क्लियरली त भई थियण वारो 100% छा थो वञे। पर इहे पंहिंजी जॻह ते ज़ाहिर ॻाल्हि हिकिड़ो क्वेश्चन मार्क इहो बरक़रार रहे थो पियो, पर रखी रखी एस्केलेशन चढ़े थी ऐं हिकु लेवल ते पहुचे थी। सऊदी अरब कल्ह इराक सां इन्वॉल्व थियो। इराक ज़ाहिर आहे हिकिड़ो ईरान जी प्रॉक्सी जेके हुया जंहिंखे मिलिशियाज़ खे हिट कयो वियो। ईरान ज़ाहिर आहे सिर्फ़ु सऊदी खे जवाबु न ॾिनो, ईरान सिर्फ़ु अमेरिका खे जवाबु ॾिनो। उनखां पोइ सऊदी डिफेंस मिनिस्टर अॼु ॾिठोसि त ईअं त अमेरिका पहुची विया, हंगामी मुलाक़ात ते सिधो वञी मार्को रूबियो सां, मार्को रूबियो यानी जेडी वैंस सां मुलाक़ात कई आहे उन्हनि सिधी। ऐं हुते उहो चओ था भई असां एस्केलेशन या असां नथा चाहियूं त को ॻाल्हि खे वधे। असां वन टाइम अटैक, छो जो असांजे मथां हिकिड़ो सोवेनिटी गेट थियो त असांजे वन टाइम अटैक कयो आहे। ऐं ॿिए तरफ़ ज़ाहिर आहे ईरान अमेरिका जा अॼु चवे थो त मां F-35 फाड़े छॾिया आहिनि 3। ॾिसो सऊदी अरब जी त ऐं समूरनि अरब मुल्कनि जी सवाइ UAE जे, हाणे त UAE बि उन लाइन में अची वियो आहे, पर उन्हनि जो इहो त ही ट्रैप हूंदो इज़राइल जो अगरि ईरान सां असां सिधो इंगेज थी वेंदासीं त जेका इज़राइल जी असीं ख़्वाहिश पूरी करे छॾींदासीं। तो सो मूंखे हैरत थी त उन्हनि सऊदी अरब जॾहिं इराक ते हमिलो कयो अमेरिकन सां गॾिजी, त मूंखे हैरत थी त हुसीस खे छो सऊदीज़ हिट कयो। लेकिन हाणे मसइलो असां लाइ बि इहो असांजी पॉलिसी बि आहे त सऊदी अरब सां खौंस न कई वञे ऐं सऊदी अरब बि कंहिंसां न करे, छाकाणि त सऊदी अरब सां असांजो हिकिड़ो डिफेंस पैक्ट थियल आहे। सो सऊदी अरब जी हीअ पॉलिसी ठीकु आहे त बाबा सऊदी अरब इंगेज न थींदो। बाक़ी ईरान ऐं अमेरिका ट्रंप जो त मामिलो उहो ई थी वियो आहे त हाणे हिकिड़ो पेचो थी पियो आहे ॿिन्ही जे विच में, जेको केरु हाणे त इहे ख़बरूं आम थियनि पियूं त चाइना जेको आहे उहो सपोर्ट करे पियो ईरान खे, ऐं रशिया बि किथां न किथां हूंदो। सो हिकिड़ी लॉन्ग टर्म इंगेजमेंट अमेरिका जी, जंहिंजे लाइ ख़ुदि हुननि जा अख़बार लिखनि पिया त हिननि वटि हाणे हथियार बि खुटी पिया आहिनि, अमेरिका जा जेके ज़ख़ीरा हुआ उहे बि खुटी पिया आहिनि। ऐं तुम तीर आज़माओ हम जिगर आज़मा रहे, पर हीअ जिगर बि न पिया आज़माइनि। ईरानी बि सच ब्यूटिफुल 3 प्लेन्स किराए छॾिया आहिनि ट्रंप जा, अगरि एलिजली किरिया आहिनि त सच ब्यूटिफुल प्लेन्स। सो ब्यूटिफुल प्लेन्स, वंडरफुल प्लेन्स किरी पिया घर अमेरिका जा। बट द पॉइंट इज़ कि ही जॉर्डन मसइलो लेबनन जो आहे, मसइलो इज़राइल जो आहे। वेठो आहे निबागो अमेरिका में ई वेठो आहे ऐं हुते पब्लिक ओपिनियन चेंज करण जी कोशिशि थिए पई। ऐं हुनखे ॾाढो हुते जी जेका गोदी मीडिया आहे अमेरिका जी, उन सां उनखे इंटरव्यू ॾिए पियो, को उन खां सख़्तु सवाल थियनि कोन पिया नितिन याहू खां। ऐं नितिन याहू जी प्राइम मिनिस्टर हिकिड़े मुल्क जी लेवल अची बीठी आहे त हिकिड़े न्यूयॉर्क जे मेयर सां वठि जवाबु करे पियो। दे हैव लॉस्ट इट। अमेरिका जी तव्हां वियतनाम वॉर जो एंड ॾिसो, जॾहिं हुते जी पब्लिक ओपिनियन ख़िलाफ़ु थी वियो उन वॉर जे, बिल्कुलु, त अमेरिका खे चाहींदे न चाहींदे जंग ख़तमु करणी पई। अफ़गानिस्तान वारो मामिलो बि ॾिसो,
ट्रम्प इन राय ते वधीक वोट वरिता त आऊं दुनिया में अमेरिका जंगनि में न पवंदो, यानी अमेरिकी अवाम जंगियूं नथो चाहे, उनके घर में मसइलो थिए थो, ही ऊंधो करे वेठो आहे। ऐं हाणे अमेरिका में इहा राय एतिरी पुख़्ती थी वई आहे त ही जंग अमेरिका जी नाहे, असीं इज़राइल जी जंग पिया हा वठूं। आहे न त हाणे इहो हू ठीकु आहे, हू जेको इज़राइल सां मुहबत हुई, हू हाणे किथे आहे? अमेरिका में सर्वे त सभु एंटी इज़राइल थियनि पिया, रिज़ल्ट त सभिनी जा एंटी इज़राइल अचनि। बिल्कुलु बिल्कुलु, इवन एंटी इसराइल ऐं जेके बि इवन सपोर्ट कनि था पिया उन्हनि जे बि एंटी अचनि था पिया। पर साहिबु हाणे जीअं अॼु सऊदी ज़रा हिकिड़ी ॿी गाल्हि कई, वरी इंट्रस्टिंग ज़रा सऊदी ॻाल्हि कई त माना हुसीस सां बि चई मां इंगेज नथो थियणु चाहियां ऐं उन्हनि सां बि मुंहिंजी निगोसिएशन हलनि थी पियूं। ऐं डिफेंस मिनिस्टर जा माना चवनि था पिया त अमेरिका खां असां अमेरिका फ़िलहालु अमेरिका जी का बि असांखे मदद जी ज़रूरत न आहे हिन मामले में बि। त माना ऑब्वियसली क्लियर आहे न, त माना हीअ न जॾहिं इंगेज ई नथा थियनि, जॾहिं कुझु थिए ई नथी, त सिचुएशन एस्केलेट थियण जा चांसिस त तमामु घटि आहिनि। जेसि ताईं वञी को हाणे इल्ज़ाम लॻाइनि था पिया कुझु माण्हू अमेरिका में, चवनि था पिया जेके अमेरिकन सहाफ़ी आहिनि त भई नेतन्याहू जेको आयल आहे, नेतन्याहू एडमिनिस्ट्रेशन खां चाहे थो त कुझु अमेरिकन लाशूं किरनि, 20-25 सोल्जर्स किरनि ऐं उहे हिकु वक़्त में अचनि त जीअं हिकिड़ो सेंटिमेंट बिल्ड थी सघे। अच्छा, ये अमेरिकन मीडिया चए पियो, मुंहिंजे ज़हन में बि हींअर इहा ई ॻाल्हि आई पई त ही जेको जहिड़ो जॾहिं जहिड़े में हिकिड़ी आहिनि ईरान सां, त को हिकिड़ो अहिड़ो हादसो कराइण जे पोयां इज़राइल ज़रूरु या मुसाद कोशिशि करे रही हूंदी त कुझु अहिड़ो थी पए जो अमेरिका जी राय मां वरी थिए त हाणे न ठीकु आहे, ईरान खे तबाह करे छॾियो। हाणे मतिलबु उहो बसि उन खां माण्हू बसि ख़ुदा ख़ैर पियो करे उहो न थिए त ही प्रेशर एतिरो सवायो वधे पियो तमामु सवायो जो ही ट्रम्प खे हाणे शायदि परवाह आहे कोन, टियों भेरो त उअं ई कोन थियणो आहे प्रेसिडेंट, त हुनखे ही बसि वक़्तु सभु इंतज़ारु पिया कनि ऐं ख़ुदि अमेरिकन पब्लिक अमेरिकन मीडिया बि इंतज़ारु पई करे त रुगो इलेक्शन अचनि नवंबर वारा, पोइ ट्रम्प हिते असीं बि हिते। पोइ तेसि ताईं असां वटि बि त थोरो घणो सोच हूंदी न त नवंबर जी इलेक्शन न, ही सभिनी खां बहितर मौक़ो हूंदो आहे अगरि तव्हां तारीख़ खणी ॾिसो न, त पहिरियां कुझु करे वठो ऐं पोइ पहुचो त भई हे फॉर्मूलो ठीकु आहे। त वॾी महिरबानी साहब, नाज़रीन अॼु प्रोग्राम पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में ईंदो आहे।